बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 8 दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे वतन जी हुब नज़म आहे। पहिरें हिन निज़म जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ निज़म जूं सम्झाणियूं, उन खां पोइ सवाल जवाब ऐं ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं हूंदियूं उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सम्झाणनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे हुब माना सिक या प्यार। लफ़्ज़ आहे धारे माना रखे। लफ़्ज़ आहे ॻणती माना फ़िक्र परेशानी। लफ़्ज़ आहे अजब माना हैरत। लफ़्ज़ आहे ख़वाहां माना चाहींदड़ या ख़वाहिशमंद। लफ़्ज़ आहे एहसान माना थोरो या नेकी। लफ़्ज़ आहे इम्कान माना गुमान। लफ़्ज़ आहे ग़िफ़लत माना लापरवाही। लफ़्ज़ आहे ग़रीब माना मिस्कीन। लफ़्ज़ आहे अरमान माना दुख अफ़सोस। लफ़्ज़ आहे तरक्की माना वाधारो सुधारो। लफ़्ज़ आहे हुनर माना फ़न। लफ़्ज़ आहे सुधारे माना वाधारे। लफ़्ज़ आहे लय माना लाए। लफ़्ज़ आहे रोज़गार माना रोज़ी। लफ़्ज़ आहे हमदर्द माना दुख दर्द में कम अचण वारो। नज़म वतन जी हुब जे दिल में नथी, ईमान कहिड़ो थियो। अमल नाहे जे इंसान में, त पोइ इंसान कहिड़ो थियो। सम्झाणी। हिन शेर में शाइर नवाज़ अली नियाज़ चवे थो त जंहिं इंसान जे दिल में वतन जी मोहबत न आहे त उन जो ईमान आहे न अमल, उहो त इंसान ई नाहे। नज़म अञा ताईं ग़रीबनि सां न धारे को जे हमदर्दी, ग़रीबनि लाइ संदन दिल में भला अरमान कहिड़ो थियो। हिन शेर में शाइर चवे थो त जेकॾहिं अञा बे ग़रीबनि सां कंहिंखे हमदर्दी न आहे, त पोइ उन जे दिल में ग़रीबनि जे लाइ भला कहिड़ो अहसासु हूंदो। न थी तालीम जी ॻणती, न थी बेरोज़गारी घटि, तरक़ीअ जो असां में पोइ वरी इम्कान कहिड़ो थियो। सम्झाणी। हिन शेर में शाइर चवे थो त जॾहिं असां में तइलीम जे लाइ को फ़िक्र नाहे ऐं बेरोज़गारी बेआम आहे, त पोइ तरक़ीअ जा इम्कान किथां ऐं कहिड़ा पैदा थींदा। नज़म अजब आहे अञा ग़फ़लत जी आहियूं निड में अॼु बि, असां मां पोइ सुधारे जो तॾहिं ख़वाहां कहिड़ो थियो। सम्झाणी। हिन शेर में शाइर चवे थो त हैरत आहे असीं अञा ग़फ़लत जी निंड में सुता पिया आहियूं, असां मां को बि सुधारे जो चाहींदड़ न आहे। नज़म कढूं अहिड़ा हुनर जो निकिरे पाकिस्तान जो नालो, ईअं जे कीन कयोसीं मुल्क ते अहसान कहिड़ो थियो। सम्झाणी। हिन शेर में शाइर चवे थो त असांखे अहिड़ा हुनर सिखण ऐं पैदा करणु घुरिजनि जिन सां मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन थिए, पर जेकॾहिं असां ईअं न कंदासीं त पोइ मुल्क जी कहिड़ी ख़िदमत कंदासीं। वधायूं जे न पैदाइश असीं हाणे ज़मीननि जी, ज़राइत लइ असां वटि पोइ नओं सामान कहिड़ो थियो। सम्झाणी। हिन आख़िरी शेर में शाइर चवे थो त जे हाणे बि असां कोशिश करे ज़मीननि जी उपत न वधाई, त पोइ
ज़राइत लाइ असां कुझु न कयो। मिश्क अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे, हिन निज़म मां अव्हांखे कहिड़ो बंदि पसंदि आहे? जवाब, हिन निज़म मां असांखे ही बंदि पसंदि आहे। कढूं अहिड़ा हुनर जो निकिरे पाकिस्तान जो नालो, ईअं जे कीन कयोसीं मुल्क ते अहसान कहिड़ो थियो। सवाल नंबर ॿियो, अव्हांखे उहो बंदि छो थो वणे? जवाब, असांखे उहो बंदि इन करे वणे थो जो शाइर असांखे अहिड़ा हुनर सिखण ऐं पैदा करण जी सलाह ॾिए थो जिन सां मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन थिए। जेकॾहिं ईअं न कंदासीं त पोइ मुल्क जी ख़िदमत कीअं कंदासीं? सवाल नंबर टियों, हिन निज़म में शाइर कहिड़ियुनि कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र कयो आहे? जवाब, हिन निज़म में शाइर हेठियुनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र करे थो। दिलि में वतन जी हुब रखिजे, ईमान सां गॾु अमल बि ज़रूरी आहे। ग़रीबनि लाइ हमदर्दी रखिजे, तइलीम जी ॻणती कजे, हुनुर सिखिजे, ज़राइत खे वधाइजे। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि हुब, ॻणती, ईमान, अरमान, ग़फ़लत, अजब। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ ऐं जुमला लिखंदासीं। लफ़्ज़ आहे हुब, जुमिलो लिखंदासीं, असांजे दिलि में वतन जी वॾी हुब मौजूदु आहे। लफ़्ज़ आहे ॻणती, जुमिलो लिखंदासीं, असांखे अल्हम्दुलिल्लाह का बि ॻणती न आहे। लफ़्ज़ आहे ईमान, जुमिलो लिखंदासीं, अल्लाह ताला असांखे मज़बूत ईमान अता करे। लफ़्ज़ आहे अरमान, जुमिलो ठाहींदासीं, असांखे ग़रीबनि जो अरमान रखणु घुरिजे। लफ़्ज़ आहे ग़फ़लत, जुमिलो ठाहींदासीं, जेको ग़फ़लत जी निंड में हूंदो उहो कॾहिं बि तरक़ी न करे सघंदो। लफ़्ज़ आहे अजब, जुमिलो ठाहींदासीं, तोते जो माण्हूअ जहिड़ो ॻाल्हाइणु ॿुधी असांखे ॾाढो अजब लॻो। हे वतन जी हुब निज़म मां ईमान लफ़्ज़ जा हम आवाज़ चूंडे लिखो। जी दोस्तों, हाणे हम आवाज़ लफ़्ज़ लिखंदासीं। इंसान, अरमान, इम्कान, एहसान, सामान, ख़वाहान। वाव, हेठि ॾिनल शेर जी सम्झाणी लिखो। शेर आहे, वधायूं जी न पैदाश असीं हाणे ज़मीननि जी, ज़राइत लाइ असां वटि पोइ नओं सामान कहिड़ो थियो। जी दोस्तों, शेर जी सम्झाणी लिखंदासीं। सम्झाणी, हिन शेर में शाइर चवे थो त जे हाणे बि असां कोशिश करे ज़मीननि जी उपत न वधाई त पोइ ज़राइत लाइ असां कुझु न कयो। तोइ सूरतख़्तीअ जे लिहाज़ खां दुरुस्त लिखियल लफ़्ज़नि ते सही यानी टिक जो निशान लॻायो। लफ़्ज़ आहिनि जेके सूरतख़्ती में सही लिखियल आहिनि उन्हनि ते ही टिक जो निशान लॻाईंदासीं। हलूं था इन्हनि खे निशान लॻाइण। हाणे दोस्तों, ही तरक़ी लिखियल आहे, तेरे ज़बर तर, काफ़ी ज़र की, तरक़ी, तोइरे ज़बर तर, काफ़ी ज़र की। हाणे सही जेको आहे ही तरक़ी आहे, इन ते टिक कंदासीं। ॿियो लफ़्ज़ आहे अलफ़ नून ज़र इन, सादा लफ़्ज़ सा, नून पेश नो, इंसान। ॿियो लफ़्ज़ आहे अलफ़ नून ज़र इन, सीन लफ़्ज़ सा, नून पेश नो, इंसान। सूरतख़्ती जे हिसाब सां ही सही आहे, इन ते टिक कंदासीं। पोइ लफ़्ज़ आहे इम्कान, अलफ़ मीम ज़र इम, काफ़ अलफ़ का, नून पेश नो, इम्कान। ही काफ़ कलम सां लिखियल आहे।
अहिड़े तरह सां अलफ़ मीम ज़ेर इम काफ़ अलफ़ का नून पेश न इम्कान काफ़ कुते सां ही जेको सो सही आहे, इन ते असां टिक कंदासीं। पोइ लफ़्ज़ आहे ज़राइत, ज़े ज़बर ज़ रे अलफ़ रा ऐन ज़ेर ए ते ज़बर त ज़राइत, ज़ाल ज़बर ज़ रे अलफ़ रा ऐन ज़ेर ए ते ज़बर त। सूर तख़्ती जे हिसाब सां ही ज़राइत सही लिखियल आहे, इन ते टिक जो निशान लॻाईंदासीं।